नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध आइन तहत ॾुखे वक़्त में वफ़ाक़ जी मदद कई आहे। आइन में वाज़िह लिखियलु आहे त NFC में सूबनि जो बि हिसो नथो घटाए सघिजे। सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त हिन साल सभ खां वधीक तरक़ियाती बजट सिंध जी आहे। रिकॉर्ड कम थिया आहिनि, 1000 स्कीमूं मुकमल कयूं वियूं आहिनि। बजट पेश करे छॾी आहे के नाहे ॿुधी त उहो उन जो मसइलो आहे। सैयद मुराद अली शाह मुख़ालिफ़ दुर खे मुख़ातिब थींदे चयो आहे त पाकिस्तान ठाहिण में असांजी ऐं अव्हां जी वॾनि जूं क़ुर्बानियूं शामिल आहिनि। सिंध प्यारी धरती आहे। सिंध अव्हां खे पनाह ॾिनी, उन जो ख़ैरु घुरो। मोहबत कंदड़ सिंध मां निकिरी पंजाब त वञी ॾिसनि। पंजाब में तव्हां खे सिंध वारी मोहबत ऐं इज़त न मिलंदी। सिंध जी तरक़ी लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध आइन तहत ॾुखे वक़्त में वफ़ाक़ जी मदद कई आहे। आइन में वाज़िह लिखियलु आहे त NFC में सूबनि जो हिसो नथो घटाए सघिजे। सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त हिन साल सभ खां वधीक तरक़ियाती बजट सिंध जी आहे। रिकॉर्ड कम थियल आहिनि, 1000 स्कीमूं मुकमल कयूं वियूं आहिनि। बजट पेश करे छॾी आहे के नाहे ॿुधी त उहो उन जो मसइलो आहे। सैयद मुराद अली शाह मुख़ालिफ़ दुर खे मुख़ातिब थींदे चयो आहे त पाकिस्तान ठाहिण में असांजी ऐं अव्हां जे वॾनि जूं क़ुर्बानियूं शामिल आहे। सिंध प्यारी धरती आहे। सिंध अव्हां खे पनाह ॾिनी, उन जो ख़ैरु घुरो। मोहबत कंदड़ सिंध मां निकिरी पंजाब त वञी ॾिसो। पंजाब में तव्हां खे सिंध वारी मोहबत ऐं इज़त न मिलंदी। सिंध जी तरक़ी लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो।